खबर भैया है सामान लजी अस्पताल में घर वापसी को वने इन जो मकसद है कि थके न लगो जो बिन में चाक थी वापस घर पे वने गोली लगी हूंदस जमाऊ थी गुजरी वई हूंदस तो पोइ कहिड़ी हुनखे तकलीफ़ थिए पर अज इन सावल के सडे सिद्धी गोली के सीने में हणिया तैयारी कर दा मां तुंहिंजे हाल खे एतिरो न बुछड़ो कंदसि हसीना बेगम जो तोखां पंहिंजो माज़ी बि विसरी वेंदो सम्झई। इन जो मतिलबु त तूं चाकर ख़ान खां पूरी इजाज़त वठी पोइ हिते आई आहीं। मूंखे नाक खून वहाइण जो को बि शौक़ु न आहे। हाणे जेकॾहिं शेरल हुनजो ज़िम्मो खणे थो त मूंखे ॻाल्हियूं करण में को बि एतिराज़ न आहे। जेकॾहिं खून चटी पई त उहा बि शेरल खे ई भरणी पवंदी ऐं जेकॾहिं खून बहाव में संग बि ॾियणो पियो त उनजी ज़िम्मेवारी बि शेरल जी हूंदी। हाणे वञी सोच शेरल उन खां पोइ बि जेकॾहिं तूं ॻाल्हियुनि जे लाइ तयारु आहीं त पोइ मुंहिंजो दर तोखे हमेशह लाइ खुलियल आहे। रूंडे के वठी पहुची वञ। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंजाबी जी न्यू ज़बरदस्त अपडेट से गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो ऐं दोस्तों वीडियो खे मुकमल ॾिसंदा ताकि तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अचे। त हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। तव्हां दोस्तनि ॿारनि खे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शेरल ऐं मुराद हिकु भेरो ॿीहर जेको चाकर खान वटि वञी पहुचनि था ऐं चाकर खान खे इहो ज़ोर था रखनि त जेको आहे त तूं जेकर हक़ ऐं सच जो अदम बरदार आहीं ऐं इंसाफ़ जी तक़ाज़ा रखण वारो आहीं ऐं ताराजीअ में इंसाफ़ खे जेको आहे तोड़ण वारो आहीं त जेको आहे त रूंडे जूं ॻाल्हियूं कराए ऐं असां जेको आहे त रूंडे जे विच में अची करे ऐं रूंडे जूं जेके बि शैतानगिरियूं थियल हूंदियूं त उन्हनि ते को बि पर्दो न रखंदासीं ऐं उन में जेको बि तव्हां रूंडे ते ॾंडु ॾोह रखियो त असां उहो तव्हांखे भरे ॾियण लाइ तयारु आहियूं। ऐं चाकर खान जा सख़्तु जेके लफ़्ज़ हुया जेके शेरल ऐं मुराद खे उहे चया त जेकॾहिं तव्हां चाहियो था त मां रूंडे जो फ़ैसिलो कयां ऐं रूंडे जी शैतानगिरियूं तव्हांजे साम्हूं ज़ाहिर कयां ऐं रूंडे जी शैतानगिरियुनि जे एवज़ तव्हां जेको आहे त ॾंडु ॾोह भरणु चाहियो था त उहो ॾंडु ॾोह एतिरे क़दुरु जेको आहे त ॻरो थींदो। जेकॾहिं तव्हांखे संग चटी भरणी पवंदी त पोइ बि मां उहा तव्हां शेरल ऐं मुराद तव्हां खां वठंदुसि। ऐं जेकॾहिं रूंडो जेको आहे त शैतानगिरी वरी ॿीहर कंदो त उहा ॾंडु ॾोह अलॻि थींदो। तंहिं ते माना शेरल ऐं मुराद वारा जेका राज़ी थी विया आहिनि ऐं रूंडे खे वञी जेको आहे त सम्झाईंदा त असां चाकर खान वटि फ़ैसिलो रखियो आहे ऐं तोखे हर हाल में जेको आहे त हलणो पवंदो। ऐं तव्हांखे ॾसां त जेको आहे त क़ासिम ऐं जाबिर जेको आहे त हिकु भेरो ॿीहर सांवल ते हमिलो करणु था चाहिनि। जॾहिं त हू बची वई अस्पताल मां ॿाहिरि निकिरंदो दोस्तो त हू जेको आहे त ॿीहर हमिलो कंदा जेको आहे त सांवल ते दोस्तो। ऐं सांवल जेको आहे त हाणे भरपूर पंहिंजो ख़्यालु रखंदो, इन्हनि वेशी बगड़नि खां पाण बचाईंदो दोस्तो। ऐं सांवल कॾहिं बि उन्हनि खे जेको आहे त वठु कोन ॾींदो, बल्कि जेको आहे सांवल उन्हनि जे मथां हावी थींदो ऐं उन्हनि खे जेको आहे त इहो मारण जी कोशिशि कंदो ऐं हैदर सां गॾिजी जेको आहे त जाबिर ऐं क़ासिम खे जेको आहे त नज़र रखंदो ऐं उन्हनि ते जेको आहे त अटैक करण जी जेको आहे त तयारी कंदो दोस्तो। त सांवल जेको आहे त भरपूर पंहिंजी जेको आहे त हिफ़ाज़त लाइ ऐं जाबिर जी ओताक ते दोस्तो कब्ज़ो बि कंदो। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे वणी हूंदी। वीडियो वणे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं तव्हां सां कंहिं नेक्स्ट वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तो, दुआनि में यादि।